बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकब न्यूज़ के प्रोग्राम खबर ए हकीकत में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, वतन से मोहब्बत करण हर मज़हब में, हर रियासत या हर तहज़ीब जेका भी दुनिया जा उञाण आहिनि उन सभिनी में पंहिंजे वतन से मोहब्बत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। पर जेकॾहिं वतन से मोहब्बत सचाई से कई वञे त माण्हुनि जो रेस्पॉन्स, माण्हुनि जो जवाबु ईअं ई मिलंदो आहे जीअं अॼुकल्ह असांजे वेझे माज़ी में जीअं असांजे मोहतरम मुश्ताक सरकी जन सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद जॾहिं शुरू कई तॾहिं सिंध जे नौजवाननि जो साञावंद किरदारनि जो जेको आहे समुंड उथली पियो। हिन जी जदोजहद हिकिड़ो अहिड़ो पॉज़िटिव वे वरितो आहे जंहिंजो मिसाल वेझे माज़ी में नथो मिली सघे। अॼु असांजे प्रोग्राम जा महिमान मुश्ताक सरकी साहिबु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं। वालेकुम सलाम। जेकर न्यूज़ जे प्रोग्राम में भली कार साईं। थैंक यू दादा। साईं, अव्हां जी जदोजहद, अव्हां सहाफ़त में भी पंहिंजो बहितरीनु नालो कमायो, उन सां गॾु जॾहिं तव्हां पंहिंजी सिंध जे माण्हुनि जी मोहबत दिलि में खणी करे जॾहिं तव्हां स्ट्रगल कई, तव्हांखे कीअं लॻे थो? ॾिसो, इहो मां को स्क्रिप्टेड कमु न पियो कयां, न मां कॾहिं सोचियो हुयो। पर ज़रूरी न आहे त ज़मीर जेकब न्यूज़ जो एंकर आहे त उहो ॿियनि मामलनि ते अखियूं बंदि करे वेहे। जिन जा ज़मीर ज़िंदा हुजनि था, जिन में अहसासु हुजे थो दिलनि में, त उहे पंहिंजा प्रोफेशन साइड करे पहिरियों पंहिंजे वतन यानी मुल्क, उन में रहंदड़ अकायूं मुख़्तलिफ़ ज़बानूं, ऐं उन खां पोइ जंहिं धरती मां हुन जनमु वरितो आहे यानी सिंधियत ऐं सिंध, उन सां मोहबत हिकिड़ी नेचुरल ऐं फितरी हुजे थी। इहो ई सबबु आहे जॾहिं असां सिंध जी दिलि कराची में वेठा आहियूं, उते सहाफ़त कयूं पिया। 18 साल जो मुंहिंजो तजुर्बो रहियो आहे। बिल्कुलु। ऐं मूं कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते को कंप्रोमाइज़ न आहे कयो, भले सिंध टीवी जो स्क्रीन हुजे, दुनिया टीवी जो स्क्रीन हुजे, बोल टीवी जो स्क्रीन हुजे, एक्सप्रेस न्यूज़ जो हुजे, जेको वसार मज़लूमनि जे लाइ असां आवाज़ु उथारे सघूं पंहिंजे माइक ऐं कैमरा वसीले उहो उथाईंदा आहियूं। पर जेको कारसाज़ सां धरणो हुयो या जेको इरशाद रांझाणी जो मामिलो हुयो, उन मूं ते इहे वॾियूं ज़िम्मेवारियूं आयद करे छॾियूं। माना जिते जंहिंजो मां जेको हो बि न आहियां, ज़िम्मेवार बि न आहियां, पर उहो बि कर्ज़ु असां अदा करण जी कोशिशि पिया कयूं। उहो उन वक़्तु जॾहिं ॾिसो था त मजमूई तौर ते सिंधी क़ौम में बेहसिया रविश तमामु तेज़ी सां वधंदी पई वञे, ऐं असां में इहो इन सोच जो उभार आहे त ज़मीर शाह सां हे थियो आहे त मुंहिंजो छा वञे, जॾहिं असां इहो मुंहिंजो छा वञे वारी रविश में तमामु घणा डीपली इन्वॉल्व थी विया आहियूं, असांजी इज्तमाही तमामु घणो नुक़सानु थो थिए। बिल्कुलु। ऐं जॾहिं असां इन रविश खे ख़तमु करण लाइ अॻिते निकिता आहियूं त तव्हां ॾिसो त हिकिड़ो माण्हुनि में नओं रूह फूकिजी वियो आहे। ख़ासि तौर ते सिंध जी राजधानी कराची में ॾिसो, जेके सिंधी सेप्टेंबर 2013 खां जेका हुते ऑपरेशन शुरू थिया दहशतगर्दनि ख़िलाफ़ु, तालिबान ख़िलाफ़ु ऐं स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ु, असां सिंधियुनि में एतिरा घणा गिरफ़्तार न आहियूं थिया, छो जो असां न दहशतगर्द आहियूं, न क्रिमिनल आहियूं, न रियासत मुखालिफ़ आहियूं, न असां को तालिबान जा पैरोकार आहियूं। पर उन जे बावजूदि असांजा नौजवान वञी साइडनि में लिकी वेही रहिया आहिनि, ख़ौफ़ छायल हुयो। पर जॾहिं असां कारसाज़ धरणो हुयोसीं त उहा असां ख़ौफ़ जी फिज़ा खे जेका टोड़े छॾियोसीं। माण्हू मुख़्तलिफ़ हंधनि तां निकिता ऐं उन्हनि आवाज़ु उथारियो इंसाफ़ जे लाइ, बेगुनाह खून जे लाइ, ऐं उन कातिल जे ख़िलाफ़ु ललकार कई, ऐं असांखे अलाह से उन में सोभारो कयो। ऐं इन जो सेरो कॾहिं मां पाण ते न खयो। मां हिकिड़ी अदना कॉल ॾिनी, उन कॉल जे रेस्पॉन्स में तव्हां सभई आया ऐं सॼी सिंध उनखे लबैक चयो ऐं असांखे फतेह नसीब थी। न सिर्फ़ु एतिरो, उहो कातिल गिरफ़्तार बि थियो रहीम शाह, ऐं रहीम शाह ATC खां वठी सुप्रीम कोर्ट ताईं जेके बि अटैम्प्ट्स कया आहिनि ज़मानत जा, उहे सभु फेल विया आहिनि। असां हिन वक़्त ताईं सोभार आहियूं। उन जी पादाश में छा आहे, जॾहिं तव्हां पंहिंजनि जी मालिकी कयो था, जॾहिं पंहिंजनि जे लाइ आवाज़ु उथारियो था, त लामाला सिंध दुश्मन क़ुवतनि खे, सिंध दुश्मन क़ुवतनि मां मुराद जेके ॿिया ज़बान ॻाल्हाईंदड़ इंतिहा पसंदि माण्हू आहिनि, कराची खे जेके पंहिंजे पीउ जी जागीर था सम्झनि, जेके मुहाजिरनि में इंतिहा पसंदि आहिनि, जेके दहशतगर्द सोच रखंदड़ आहिनि, जेके तालिबान अॻवानी जेके उनजा पैरोकार आहिनि, उहे कराची खे पंहिंजो ज़ाती रियासत था सम्झनि। असां उन्हनि जी अखि में कंडो तॾहिं लॻासीं जॾहिं असां उन ते कारसाज़ ते वॾे अंग में गॾु थियासीं। उन खां पोइ उन्हनि जा पंहिंजा जेके पुलिस सां गठजोड़ आहिनि, उन्हनि मूंखे 13 FIR करे झुकाइण जी कोशिशि कई। सिर्फ़ु मूंखे न, पर उन हर पार्टिसिपेंट खे जंहिं उन धरणे में शिरकत कई, उन्हनि ॾे इहो अणसिधी तरह मैसेज मोकिलियो वियो त तव्हां सिंधी माण्हू जेकॾहिं ॿधी जो मुज़ाहिरो कंदा त तव्हांजो नसीब जेल हूंदो। पर जॾहिं असां साबित क़दम थी निकितासीं त उन्हनि जूं सॼियूं जेके आहिनि इहे ख़्वाहिशूं मिटी में मिलाए छॾियूंसीं, ऐं असां वरी ॿीहर अरड़ा थी करे मैदान अमल में बीठा आहियूं। त मुंहिंजी इहा ज़ाती मुंहिंजो तजुर्बो रहियो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजनि सां बीहो था
ऐं मुड़सी कयो था तव्हांजो को बि वार विंगो नथो करे सघे। तव्हांजे इन ॻाल्हियुनि मां मतिलबु इहो थो निकिरे त असांजी सिंधी नौजवान खे हिकिड़ी पॉज़िटिव लीडरशिप जी वॾी फुक़दान आहे, वॾी हिकिड़ी ज़रूरत बि आहे त तव्हां उन गैप खे पूरो कयो त नौजवाननि तव्हांजे मथां एतमाद कयो ऐं रियासत तव्हांजी एक्टिविटी खे कंहिं पॉज़िटिव में वरितो, नेगेटिव में न वरितो, छो त तव्हांजा जेके बि स्टेप्स हुया उहे के राइटफुल हुया, एंटी स्टेट न हुया। पर जेकॾहिं अवां बेसिकली साफ़ी आहियो, पर हिन वक़्तु असांखे हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी जेको आहे सोच या लीडरशिप जी ज़रूरत आहे जेके माण्हुनि खे कन्वे करे वञनि। सम्झो था त पोइ इन माहौल मां कहिड़ा के मोती दाणा बि पैदा थींदा। जानी बिल्कुलु ॾिसो, मां हिकिड़ो एग्ज़ाम्पलरी रोल प्ले कयो आहे, माना हिकिड़ो मिसाल क़ाइमु कंदो आहे। मां इनफ़रादी तौर ते जॾहिं कंहिं इशू खे टेकअप कयां थो, उन ते मुस्तक़िल जदोजहद कयां थो, हर रुख खां उनखे फुलफिल करण जी कोशिशि कयां पियो त सॼी सिंध उन ते लबैक थी चए। जेकॾहिं हिकिड़ो इनफ़रादी आवाज़ मुश्ताक सरकी एज़ अ जर्नलिस्ट या सोशल एक्टिविस्ट कंहिं इशू खे खणे थो ऐं उन में रिज़ल्ट्स अचनि था, त जेके असांजा तंज़ीमी ढांचा आहिनि, जंहिंजा ग्रास रूट ते यूनिट्स आहिनि, माण्हू आहिनि, कारकुन आहिनि, उन्हनि माण्हुनि खे कंहिं रोकियो आहे सिंध जे हक़नि ते ॻाल्हाइण जे लाइ? उन्हनि माण्हुनि खे कंहिं रोकियो आहे कराची में जेको फैक्ट्री मालिक आहे उनखे घेरो तंग करे सिंधियुनि खे बेरोज़गार थियण खां बचायो? उन्हनि खे कंहिं रोकियो आहे त सरकार सां अखियूं मिलाए तव्हां ॻाल्हायो? सिहत जो फुक़दान आहे, तालीम जो फुक़दान आहे, इंफ्रास्ट्रक्चर न आहे, रोड रस्ता तबाह आहिनि, बिजली जा मसइला आहिनि, त इन्हनि खे रोकियो कया? सवाल इहो मां छॾियूं पियो वञा पंहिंजी जदोजहद में। बाक़ी मां एज़ अ जर्नलिस्ट पंहिंजे भाइरनि सां गॾु हूंदुसि ऐं मां सियासत न पहिरियों मां ऐलान कयो आहे, कॾहिं कंदुसि न, वरी तव्हांजे प्रोग्राम में इहो ऐलान कंदुसि त मां को सियासतदान आहियां या मां को क़ौम परस्त अॻवान आहियां। मां हिकिड़ो अदना जर्नलिस्ट आहियां। मां हीउ जेको कुझु कयो आहे सिर्फ़ु माण्हुनि खे मोबिलाइज़ करण जे लाइ। कराची जी जेका डायनामिक्स आहिनि कराची जा, उहे तमामु घणा मुख़्तलिफ़ आहिनि तव्हांजे ज़िलनि जी सियासत खां। कराची हिकिड़ी इंटरनेशनल माफ़िया जो गढ़ आहे, जिते राह बि वॾी एक्टिव आहे, जिते CIA बि वॾी एक्टिव आहे, जिते मूसाद बि एक्टिव आहे, जिते MI6 बि एक्टिव आहे। उन्हनि जा पॉकेट्स ठहियल आहिनि। तव्हां सिर्फ़ु इहो न सम्झो त असांखे सिर्फ़ु अॻवानी पठाण खां ख़तरो आहे, मुहाजिर, दहशतगर्द, न, वॾियूं माफ़ियाऊं उते तव्हां कर नथा खणी सघो ऐं तव्हांजो वजूद उते तॾहिं महफ़ूज़ रहे थो जॾहिं तव्हां यूनाइट हुजो ऐं तव्हांखे यूनाइट थियणो पवंदो। हीउ शहर तव्हांजो आहे, हीउ शहर असांजो, असांजा वारिस आहियूं। असां क़ानूनी आइनी शरई तौर ते हिन शहर जा वारिस आहियूं। असांजे ऑनरशिप खे को बि चैलेंज नथो करे सघे। हीउ दबदबा, हीउ दामान, हीउ धड़का थोरी देरि जे लाइ असां ते हूंदा आहिनि झुकाइण जे लाइ, पर जॾहिं तव्हां करड़ी अखि करे मिलायो था, साबित क़दम बीहो था, पंहिंजनि सां ॿधी जो मुज़ाहिरो कयो था, धारियो तमामु घणो भाड़ियो आहे। इहो मां ज़ाती तजुर्बो तव्हांखे ॿुधायां थो। बाक़ी असांखे तव्हां ॿुधायो त कहिड़े क़ौम परस्त अॻवान खे कंहिं रोकियो आहे त कराची में पंहिंजो मर्कज़ न खोल? त हिते सुवाल इहो पैदा थिए थो त असां जूं क़ौम परस्त धुरियूं इलाही हिसनि में, इलाही यूनिट्स में विरायल आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा मुख़्तलिफ़ नाला। हर को ॻाल्हि त सिंध जी कंदो आहे, पर जॾहिं उन्हनि खे असां इंडिविजुअली ॾिसंदा आहियूं त पोइ महसूसु थींदो आहे त उन्हनि जा के ज़ाती कुझु मफ़ाद बि हूंदा आहिनि, जंहिंजे करे उहा उन्हनि जी जेका काविशूं आहिनि जेके उहे माण्हू उनखे रिस्पॉन्स कोन था। माज़ी में ॾिसो तव्हां यूनिवर्सिटीज़ में जेको उन्हनि कल्चर पए जेको आहे त इस्तेमालु कयो स्टूडेंट्स खे पंहिंजी ज़ाती मफ़ाद लाइ, त एतमाद खजी वियो आहे। हिन वक़्तु ज़रूरत आहे उन एतमाद बहाल करण जी, जेको अवां जी जदोजहद सां उहो एतमाद बहाल थियो आहे। पर हाणे जीअं तव्हां ताज़े इशूज़ में जीअं तव्हां ॾिसो कयो आहे, जीअं हाणे डोमिसाइल जो इशू आहे, त सम्झो था त इन में बि कोई माना अहिड़े क़िस्म जा जेको आहे त तव्हांजे स्टेप्स जे ज़रिए कुझु रिज़ल्ट्स मिली सघंदा? छो न मिलंदा? ॾिसो, मां त पुरुमीद हूंदो आहियां ऐं मां जंहिं बि कम में हथु विधो आहे, मूंखे तव्हां मुंहिंजा कम ॿुधायो, जेके मां इशू टेकअप कया त असांखे नाकामी कंहिं में बि अलाह साईं न ॾिनी आहे। असां सोभारा थियूं, बिल्कुलु जहिड़ो बि केस खयो आहे, जॾहिं तव्हांजी नियत साफ़ आहे, जॾहिं तव्हां कमिटेड आहियो, जॾहिं तव्हां नो कॉम्प्रोमाइज़ था कयो सिंध जे मसइलनि ते, त नसीब कामयाबी ऐं कामयाबी तव्हांजो बणिजी वञे थी ऐं उन में अलाह साईं मदद करे थो। हाणे ॾिसो, मां 18 साल खां आहियां सहाफ़ी, कराची में मां रिपोर्टिंग पियो कयां। मां जनम भूमि मुंहिंजी जेकबाद आहे, मूंखे ज़मीर छा पहिरियों छो न घुराए विहारियो? सही, हीअ तव्हां मुंहिंजे किरदार खे ॾिसी, मुंहिंजे अमल खे ॾिसी, मुंहिंजी नियत खे ॾिसी, मुंहिंजे वजूद खे तस्लीम कयो आहे। हीअ गुलनि जी वर्खा छो पई थिए? मां त पहिरियों बि जर्नलिस्ट हुयुसि, पर जॾहिं मां वॉलंटियरली सिंध जी ख़िदमत शुरू कई आहे, माण्हुनि सां बीहणु शुरू कयो आहे, उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि शुरू कई आहे ऐं उन में मां सोभारो थियो आहियां, त मूंखे सिंध लबैक थी चए। माण्हुनि इहे इल्ज़ाम बि लॻाया त मुश्ताक सरकी किथे पाण का सियासी हिकिड़ी जेको आहे त बैकग्राउंड पंहिंजो ठाहे पियो, हिकिड़ा पॉकेट्स ठाहे पियो, मुस्तक़बिल में हुन जेको सियासत में अचण जो शौक़ु आहे या कंहिं बहितर टाइम ते हो कंहिं इन क़िस्म जी कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जो कोई ऐलान कंदो, त अहिड़ा रूमर्स जेके हलनि था उन बारे में? ॾिसो, जेके लूज़र्स हूंदा आहिनि, जेके करे कुझु न सघंदा, उहे फिक्शनल स्टोरीज़ ठाहींदा आहिनि, माना अफ़सानवी ॻाल्हियूं कंदा आहिनि।
बाबा ॾिसो जेकॾहिं मूंखे सियासतदान थियणो हुजे त मूंखे रोकियो कीअं? मां को NOC त न वठंदुसि न, या मुंहिंजो को वॾो वेठो आहे। जेकॾहिं मूंखे मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि, मां त उनखे फॉलोअर बि न चवंदा, मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजी मोहबत जो रिश्तो आहे। जेकॾहिं मूंखे सियासत करणी त मूंखे पोइ ख़ौफ़ कंहिंजो? ॿियो त मूंखे इन बुलशिट में पवणो ई न आहे। मूंखे माण्हू चवंदा आहिनि साईं सोलो फ्लाइट थो करे, अकेला फ़ैसिला थो करे। मां छो न अकेला फ़ैसिला कयां? अरे मां जान बि जोखिम में मां अकेलो थो विझां, तव्हां मूंसां बीठा ठीकु आहे। ऐं मां हाणे ईअं कयां त 4 चङा मां खणा, पार्टी ठाहियां, वरी मुशावरत कयां, वरी एजेंडाऊं रखां, वरी तव्हांखे पहिरें पवां, तव्हां नाराज़ थियो, हो हीअं करे, हो तव्हां जेसिताईं मुशावरत कंदो हुते त कम ई लही वेंदा। हाणे जेकॾहिं मां इहो चवां त न त किरोना आहे, किरोना जे करे मां घर वेठो हुजां ऐं मुंहिंजी सिंध फुरंदी वञे, मुंहिंजे नौजवान जा हक़ गज़ब थींदा वञनि, मां चुप करे वेठो हुजां क्वारंटाइन में, त ईअं बि त न हुजे। जॾहिं धारे खे ख़ौफ़ न आहे किरोना जो हक़ खाए थो, त पोइ जॾहिं धरती धणी निकिरे थो, मौत त उहे बि अचणी आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अचणी आहे। पोइ छो न असां पंहिंजनि जे लाइ कुझु करे मरूं? त मूंखे न का सियासत करणी आहे। हिकु ॻाल्हि, मां सेल्फ मेड माण्हू आहियां, मां पाण खे रोल मॉडल कयो आहे। मां हिते जैकबाद में तव्हांखे मां ॿुधायां त मां हिते नेशनल बुक सेंटर आहे वाशूमल जो, 1200 महीने पघार ते मां हिते शीशा साफ़ कंदुसि इन जैकबाद में। वरी मां थोरी तरक़ी कई, हिकिड़ो लालो कन्फेक्शन वारो आहे, इहो टाफिन वारो दुकानु, 2000 महीने ते मां हुते हुनजो इहे सफ़ाइयूं कंदुमि दुकान जो। त मूंखे त फ़ख़ुरु आहे, मां सेल्फ मेड माण्हू आहियां। ऐं उनखां पोइ मां गुलिस्तान जोहर जॾहिं शिफ्ट थियुमि कराची खां, जैकबाद खां कराची, त उते मां 50 रुपए ॾियारी, यानी 1500 महीने ते मां पाणी जा कैन धोईंदुसि, मां गाॾियुनि जा टायर साफ़ कंदुसि। पर अॼु जॾहिं मां मुश्ताक सरकी आहियां त उन में मुंहिंजी नियतूं सचाई आहे। ऐं वाहिद मां सिंधी जर्नलिस्ट आहे। मां तव्हांजे ऑन रिकॉर्ड चैलेंज थो कयां त मूंखे ॿुधायो कंहिं हवाई यूनिवर्सिटी अमेरिका में फेलोशिप कई आहे? कंहिं जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस ऑक्सफोर्ड में फेलोशिप कई आहे? उन्हनि जे पैसे ते मां कई आहे। मां पढ़ां थो, मां वञा थो, मां स्टडी थो कयां, मां PhD थो कयां क्रिमिनोलॉजी में। त मूंखे त अलाह साईं अलाए कहिड़े तरीक़े सां नवाज़े पियो। त मां जॾहिं पंहिंजनि सां बीठो आहे, जॾहिं तव्हांखे शहीदनि जूं माहिरियूं दुआयूं कनि थियूं, उन जा ॿचिड़ा तव्हांखे हथु खणी दुआऊं कनि था, त अलाह साईं तव्हांजो अज़ालो पाणी करे थो। बिल्कुलु करे। त इहो ई सबबु आहे, मां रिटायर्ड सिपाही जो पुटु आहियां। तव्हां ॾिसो त वॾेरा, सरदार, मीर, पीर, TV जा मालिक इहा अवामी पज़ीराई हासिलु करण लाइ करोड़ रुपया था ख़र्च कनि, पर पोइ बि नाकाम आहिनि। मां ख़र्च त नथो कयां, मूंखे पाण माण्हू मुंहिंजो त हिकु ॾींहुं फ़ोन रखो त ॾिसो कहिड़े कहिड़े शहरनि मां मिंथूं कंदासीं, असांखे 5 मिंट टाइम ॾियो अची चांहि जो, त असां तव्हांजो इस्तेक़बाल कयूं, तव्हांखे गुल पारायूं। त इहा अलाह जे तरफ़ां नेमत हूंदी आहे। जेकॾहिं मां जेल में मां सख़्ती बर्दाश्त करे आयो आहियां त उहा सिंधी माण्हुनि जे लाइ कई आहे। ऐं सिंधी क़ौम गैरतमंद आहे, उहा हर शइ ॾिसे थी। भले मूंखे तव्हां लैंड ग्रेबर चओ, भर मूंखे तव्हां भत्ताखोर चओ, भर मूंखे तव्हां मनशात फरोश चओ, यार चवण सां कुझु न थियो आहे। मां त SHO खां वठी IG ताईं सां जहिड़ो कयो आहे, मुख़्तलिफ़ माफ़ियाउनि सां मां जहिड़ो कयो आहे। हिकिड़ो को मुंहिंजो सबूत खणी चो, को 60 गज़ जो प्लाट जिते मां कब्ज़ो कयो हुजे, चवण सां त न थींदो। को हिकिड़ो मंशा जो अॾो ॿुधायो मूंखे जिथां मां को पैसा वरिता हुजनि, हलाइण त वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हांजो किरदारु कंडक्ट साफ़ हूंदो आहे न, दिलेरी तव्हां में पाण ईंदी आहे। ऐं मुश्ताक सरी जॾहिं अखि मिलाए ॻाल्हाए थो न, त इहो मुश्ताक नथो ॻाल्हाए, इहो मुश्ताक जो किरदारु थो ॻाल्हाए। बाक़ी जेतिरो मां डंडो थो ॾियां सभिनी खे, अगरि मुंहिंजो को बि वीक पॉइंट हुजे न, कॾहिं जो वायरल कंदा, हे जदीद दौरु आहे। अच्छा, हाणे प्रोग्राम जे कुझु फॉर्मेट ईअं आहे त माना टाइम जे हिसाब सां हाणे तव्हां खां आख़िरी सुवाल सां इहो था पुछा कयूं त मुश्ताक सरकी सहाफ़त करे थो, मुश्ताक सरकी सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ ॻाल्हाए थो, सहाफ़त सिंधी माण्हुनि जे हक़नि जे ॻाल्हाइण जो इहो सिलसिलो गॾियल सॾियल जारी रहंदो, या तव्हां कुझु वक़्तु माण्हुनि में हिकिड़ो शऊर बेदार करे तव्हां माना पंहिंजे प्रोफेशन? ॾिसो, माण्हुनि खे ख़बर न आहे इक़रारुल हसन छा आहे। साफ़ी आहे। तव्हां हुनजो सरेआम प्रोग्राम YouTube ते हिट कयो, 100 प्रोग्राम मां 92 प्रोग्राम पंजाब जा आहिनि। सही। खाए सिंध में, कमाए सिंध में, बचा सिंध में, पंहिंजो बिज़नेस सिंध में करे, शोहरत, नालो, इज़त, पैसो सिंध धरती न, पर हुनजी वफ़ादारियूं पंजाबियुनि सां आहे। साफ़ी। सही। जेकॾहिं इक़रार सलीम साफ़ी जो जिरगो आहे, तव्हां हिकिड़ो अधु प्रोग्राम क़ौम परसां कयो अथई, बाक़ी सभु पश्तून तालिबान जा जेके हामी। सही। इक़रार सां जेकॾहिं पंजाबियुनि सां साफ़ी थी करे बीहे थो सिधो, सलीम साफ़ी पश्तून तालिबान सां बीहे थो सिधो, जेकॾहिं मुश्ताक सरकी साफ़ी थी करे पंहिंजी क़ौम सां बीहे थो, इनमें कहिड़ो गुनाह आहे? त मां बीहंदुसि, सहाफ़त मुंहिंजो प्रोफेशन आहे, सिंधी माण्हुनि सां बीहण मुंहिंजी नेचर आहे, या मुंहिंजी फितरी आहे, फितरी मुंहिंजो अमल आहे।
ऐं उन में कंहिंखे को बुरो लॻे थो त पोइ मां पंहिंजे माण्हुनि सां बीहंदुसि जेकॾहिं मूंखे साफ़ जी बि क़ुर्बानी ॾियणी पए ऐं ॾींदो आहियां ऐं हिकिड़े चैनल मां मूंखे महज़ इन ॻाल्हि तो कढियो त तूं सकाफ़त ॾियारे ते कंपेयरिंग छो कई प्रेस क्लब ते बीह करे मरकज़ी प्रोग्राम त मूंखे उहे बि क़बूल आहिनि पर माण्हुनि खे सम्झणो पवंदो असां सोशल एक्टिविस्ट आहियूं असांजो हिकिड़ो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे असांखे आइन जो हक़ थो ॾिए त मां पंहिंजे इज़हार राय जी आज़ादी कयां हो मुंहिंजी जर्नलिज़म सहाफ़त आहे मुंहिंजी नौकिरी आहे उन इदारे जी पॉलिसी सां मां उन रिपोर्टिंग ताईं महदूद आहियां पर हीअ जेका मुंहिंजा सोशल मीडिया टूल्स आहिनि फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम जेके बि टूल्स आहिनि इहो मुंहिंजो आज़ादी इज़हार जो टूल आहे मां उनखे इस्तेमालु कंदो आहियां सॼी दुनिया में थिए पियो त इन ॿिन्ही शयुनि खे तव्हां अलॻि अलॻि ट्रीट कयो मुश्ताक सरी रात जो 2 बजे बग़ैर माई जेकॾहिं थाणे ते पहुचे थो बेगुनाह सिंधी माण्हू खे छॾाइणु त उहो मुश्ताक सरी जो जज़्बो आहे तव्हां मुंहिंजो गिरेबान पकड़े न चवंदो वञी छॾा इहो मुंहिंजो पंहिंजो ज़मीर आहे मां पंहिंजी ज़मीर जा को जवाबु ॾियां त बेफ़िक्र रहो मुश्ताक सरी कॾहिं सियासत न कंदो कॾहिं अॻुवान न थींदो मुश्ताक सरकी खे तमामु थोरे अरसे में शोहरत इज़त पैसो आलमी दौरा मिलिया आहिनि त मूंखे ख़ौफ़ कहिड़ी ॻाल्हि आहे मां राज भाग वारो माण्हू आहियां मुंहिंजा मिट माइट मुंहिंजो क़बीलो आहे असांजे दोस्ती जो हल्को तमामु मुंहिंजो वॾो आहे दुनिया में पखिड़ियल आहे त मूंखे ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे ॿियो मां घुरां छा थो तव्हां खां कंहिं हिकिड़े खे मां चयो आहे चंदो ॾियो कंहिं मां जेक बाज़ारे खे चयुमि त 9 महीना जे में अदा तव्हां मुंहिंजे लाइ को मुज़ाहिरो कयो कॾहिं मां कंहिंखे चयुमि त मुंहिंजे घर राशन न आहे तव्हां राशन पुॼायो जॾहिं मां तव्हां खां घुरां नथो त इहो आहे ग़ैर फितरी रूट अॻुवान अचनि था हिन फितरत सां चंदा वठनि था हे कनि था हो कनि था मां हीअं उबतो थो अचां त मां अखि में कंडो ज़रूरु हूंदुसि मां हिकिड़ो अलॻि ट्रेंड थो सेट कयां त कारसाज़ धरणे ते टोटल 21,000 रुपया ख़र्चु आयो मुंहिंजे कबूतर चौकारे धरणे ते टोटल 26,000 रुपया ख़र्चु आयो त इहे धरणा किरोड़ रुपया वठनि था भत्ता माण्हू इहे मुज़ाहिरा करण जे लाइ मां त हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो सेट कयां बाबा जेकॾहिं नियत हुजे त ख़र्च बि न आहे ख़ुदा जो कसम आहे असांजे हिन बजूनार धरणे में पाणी बि 2000 बोतलूं हिकिड़े नौजवान सिंधी पंहिंजे पैसनि सां वॉलंटियरली डोनेट कयूं ऐं मास्क जेके हुआ कोविड जा इन कोरोना जे बचाव जा इहे 2000 उन नौजवान कंट्रीब्यूट कया सिर्फ़ु किरदारु ॾिसी हाणे छा आहे त तव्हां जज़्बो पैदा था कयो न पोइ तव्हांखे पाण माण्हू खणी बीहनि था मां वेंदो आहियां मूंखे चवंदा आहिनि डीज़ल भरायूं साईं मां चयो मां अहिड़ो माण्हू न आहियां मूंखे सिटी कोर्ट में जॾहिं मां पेशी ते ईंदुमि हाज़िरी ते हीअं लख रुपया खीसे में विधा ज़ोरी माण्हू मां चयो चरियाओ छा चयो न तव्हां वठो मां चयो न इहो ट्रेंड मां ख़तमु थो करणु चाहियां त माण्हुनि में जज़्बो आहे माण्हुनि में हुब आहे माण्हुनि में अखि आहे हया वारी उहो ग़ैरती ऐं बेग़ैरत खे सुञाणे थो सिंधी माण्हू वरी महिरबानी आहे जी अवां पंहिंजो टाइम ॾिनो असां सां गुफ़्तगू कई नाज़रीन हीअ हुआ मुश्ताक सरकी साहिबु उन्हनि जी गुफ़्तगू अवां ॿुधी तव्हां असां सभिनी जे शऊर खे जॻाइण लाइ इहा गुफ़्तगू तमामु घणी काराइती आहे असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो पंहिंजी क़ीमती राय ॾियण लाइ असांजे फेसबुक पेज यूट्यूब चैनल ते विज़िट करे पंहिंजी राय जो इज़हार कंदा उन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़